मेहड़ में तालीमी एमरजेंसी की पतवाइकी। मेहड़ का 1 किलोमीटर के मुफ़ासिले ते कायम ॻोठ महबूब चांडियो जो प्राइमरी स्कूल बिना छत ऐं बिना फर्नीचर जे हलण लॻो आहे। सालन खां स्कूल जो इमारत न हुजण ऐं फर्नीचर न हुजण सबब मासूम ॿार पट ते तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। मेहड़ राधन रोड ते वाक़े ॻोठ महबूब चांडियो जे प्राइमरी स्कूल में इमारत न हुजण करे ॻोठाणनि पंहिंजी औताक ते आरज़ी तौर पढ़ाइण लाइ ॾिनी आहे, पर सिंध सरकार जो तालीम खातो स्कूल खे न किताब ॾेई सघियो आहे ऐं न वरी फर्नीचर। स्कूल समूरे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, जेतोणीकि गर्मी तोड़े सर्दी में ॿार स्कूल में पट ते वेही पढ़ण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि उस्तादनि तोड़े स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि हुकूमत सिंध खां घुर कई आहे त प्राइमरी स्कूल जी इमारत मंज़ूर करे स्कूल खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।